दोस्तों तव्हां सभिनी प्री प्यारनि खे सिंधी भाइरनि खे वेलकम। काफ़ी ॾींहंनि खां पोइ नई अपडेट आंदी आहे, छो त ईद जी ॾियारनि में असां नई अपडेट्स कोन ॾिनी हुईसीं। हर कोई ईद में बिज़ी हुयो। पहिरियों तव्हां सभिनी खे ईद जो हिकु भेरो ॿीहर मुबारकूं। तव्हांजी ईद कीअं गुज़री कमेंट सेक्शन में लिखी सघो था। हलूं था अॼु जी नई अपडेट जी तरफ़। दोस्तों जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, हाणे पैसा मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त हसीना बेगम जवाबु ॾिनी, जाबर वारनि खे ठुप जवाबु ॾिनी त सिको वारी चटी पाण भरियो, मां 1 रुपयो बि न ॾींदुमि। तव्हां ॾिठो त ईअं ई थियो। हाणे हसीना ठिप जवाबु ॾेई छॾियो आहे, जंहिंमें हाणे जाबर ख़ान ऐं क़ासिम चवनि दाबो करनि पिया त असां तुंहिंजे मथां पकंदासीं, जंहिंमें हसीना मोकल ॾेई छॾी, जेको कुझु करिणो अथव वञी कयो। हाणे दोस्तों जाकिर ख़ान बि रावल वारे खून जे पोयां हथ पइजी धोई पइजी वियो आहे त हीउ मसइलो हल करे पोइ उन मसइले खे हल कंदासीं। जिथे हसीना जूं निंड्रा हराम शुरू थियण वियो आहे, हराम थियण वञनि थियूं पियूं, छो त हाणे हसीना परेशान थींदी। रावल वारो केस छो त हसीना जे सां जुड़ियल आहे, अगरि उहो ज़ाहिर थियो त पोइ अञा मुसीबत थींदी। ऐं हीअ जाबर ऐं क़ासिम बि अलॻि धमकियूं ॾियनि था। हसीना जे लाइ हाणे जारो करणो वैल थींदो, पर हसीना इन्हनि खे सुखिया पैसा न ॾींदी, रड़ाए रड़ाए इन्हनि खे ज़लीलो ख़्वार कंदी। अगरि अपडेट सुठी लॻे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहिनि ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा अचनि पिया, अॻिते बि मिलंदा रहंदा इंशाअल्लाह।